बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां यहाँ आबिद अली मगरियो। पेश आहिनि हिन जूं हेडलाइन। ठुल में गर्मी जी सट न सहंदे 2 पीर सन फौत ऐं ॿूसट वारी गर्मी में केतिरा ई माण्हू बेहोश पिण थी विया। ठुल जे ॻोठ गढ़ी असन जो रवासी 60 वरियनि जो मोहम्मद मूसा धुओ गर्मी सबबु बेहोश थी वियो, जंहिंखे मक़ामी इस्पताल आंदो वियो, जिते हू फौत थी वियो। जॾहिं त गर्मी सबबु फौत थियण वारो ॿियो वाक़ियो ॻोठ फैज़ मोहम्मद बिरोही में पेश आयो, जिते 70 वरियनि जो पीर सन उमरुद्दीन बिरोही फौत थी वियो। तुंहिंजे ॻोठ मूसावाह जे रवासिन दाऊद खान सरकी ऐं वली मोहम्मद सरकी जो माई हसीना ऐं माई सोहणी सां जैकबाबाद में एहतजाज। दाऊद सरकी जो चवणु हो त कुर्बान सरकी पंहिंजे पुटु ग़ुलाम हुसैन सरकी सां गॾु मुंहुं मथां कारहें जो कूड़ो इल्ज़ाम मड़े रहियो आहे। बस वारनि खे अपील थो करियां त तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ठुल में पोलियो खां बचाव वारा पुड़ा पीआरण सबबु रिएक्शन। 2 नींगरियुनि जी हालत ख़राब थी वई, जिस्म ते दाणा निकिरी आया। बलोच कॉलोनी जी नींगरी मारिया डूल ऐं ॻोठ चूक लाशारी में पोलियो खां बचाव वारा पुड़ा पीआरण बाद संदन जिस्म ते दाणा निकिरी आया। ॻोठ चूक लाशारी वासिन पारां सिहत खाते ख़िलाफ़ एहतजाज पिणु कयो वियो। संदन चवणु हो त पोलियो खां बचाव जा पुड़ा पीआरण सबबु ॿारड़ी जी हालत ख़राब थी वई आहे। जैकबाबाद में SSP मोहम्मद तारिक नवाज़ जी सदारत हेठि मुहर्रमुल हराम जे सिलसिले में पुलिस ऐं मुख़्तलिफ़ मज़हबी धुरियुनि जे उलमा ऐं अॻवाननि सां मेहरान हॉल में इजलास में DSR शहबाज रेंजर समेत ज़िले जे सभिनी DSPs पिणु शिरकत कई। इजलास में मज़हबी अॻवाननि पारां फेसबुक जी उन्हनि जाली IDs जी निशानदही पिणु कई वई। जनता शरपसंदनि पारां नफ़रत अंगेज़ मवाद रखे मज़हबी विगोड़ कराइण जूं साज़िशूं कयूं पयूं वञनि, जंहिंजो SSP नोटिस वठंदे कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। SSP मोहम्मद तारिक नवाज़ जे PRO शम्स बेग ॾहर पारां जारी कयल प्रेस पधराई मूजिब SSP पारां इजलास में मौजूद धुरियुनि खे घरू खाते पारां जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल करण जूं हिदायतूं कयूं वयूं। समूरा DSPs राति जे वक़्तु लोड शेडिंग ऐं मातमी जलूसनि जे रस्तनि जी सफ़ाई बाबति लाॻापियल इदारनि सां राब्ते में रहंदा। मातमी जलूस ऐं मजलिसनि में ईंदड़नि जी सख़्त चेकिंग कई वेंदी। 1 मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं होटलनि ते फिल्मनि ऐं गाननि हलाइण ते पाबंदी हूंदी, जॾहिं त मसइलनि जे हल लाइ फोकल पर्सन मुक़ररु कया वेंदा ऐं समूरी सूरत हाल खे जाचण लाइ हिकु ख़ासि कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कयो वेंदो। जैकबाबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन पारां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ नैब जी कार्रवाइनि ख़िलाफ़ सदर ज़फ़र ख़लील जखरानी, अब्दुल जब्बार लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। वकीलनि आसिफ ज़रदारी जे हक़ में नारेबाज़ी पिणु कई। वकीलनि जो चवणु हो त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ख़िलाफ़ नैब वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायतनि ते इंतकामी कार्रवायूं करे रही आहे। पीपल्स पार्टी अॻवाननि खे अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं करे ही साए नथो सघिजे। नवाबशाह में व्याजनि हथां बेदर्दी सां क़तल थियल महमूद भट्टी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ऑल भट्टी राजपूत एसोसिएशन ठुल पारां अब्दुल वाहिद भट्टी, आमिर भट्टी, सदाम भट्टी, बशीर भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त नवाबशाह जे नौजवान महमूद भट्टी खे नाहक़ क़तल कयो वियो आहे, पर नवाबशाह पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। हुननि घुर कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ठुल में हथियारबंदनि हथां क़तल थी वियल एजाज़ सूमरो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बागड़ लाड़े ते सिकंदर सूमरो, नफ़ी सूमरो, निसार सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो, जंहिं सबबु ठुलकंदकोट रोड बंदि थी वियो ऐं ॿिन्ही पासनि खां ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मीरानी बिरादरी जे हथियारबंदनि असांजे नौजवान एजाज़ सूमरो खे नाहक़ क़तल कयो आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे, जंहिं सबबु जवाबदार धमकाए रहिया आहिनि। हुननि चयो त जेसिताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा उन वक़्त ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। शिकारपुर में न्यू फौजदारी थाणे जी हद चंदाबाद पाड़े में हथियारबंदनि जी फायरिंग। डेरा मुराद जमाली वासी नौजवान सादिक बिरोही क़तल। मक़तूल शिकारपुर में क़ाइम दरगाह चश्मे वारे पीर जे गादी नशीन आगा सलीम जो मुलाज़िम हो। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। जवाबदार फरार थी विया आहिनि, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे, जॾहिं त लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो। कोयटा में सूबाई वज़ीर तालीम सरदार यार मोहम्मद रिंद पारां एजुकेशन डायरेक्टोरेट जो ओचितो दौरो। डायरेक्टर सतह जे ऑफिसरनि समेत 90 सैकड़ो अमलो ड्यूटीज़ तां गैर हाज़िर। सूबाई वज़ीर तालीम पारां सख़्त कावड़ जो इज़हार। सूबाई वज़ीर जे दौरे दौरान डायरेक्टर कॉलेजिस, डायरेक्टर स्कूल समेत 4 डिप्टी डायरेक्टर्स, 4 एडिशनल डायरेक्टर ऐं समूरनि लाॻापियल ब्रांचिस जा इंचार्ज ऐं सुप्रिटेंडेंट ऐं संदन अमलो पिणु गैर हाज़िर रहियो। बलोचिस्तान एजुकेशन सपोर्ट प्रोग्राम जो समूरो अमलो ग़ाइब। इन मौक़े ते वज़ीर तालीम सरदार यार मोहम्मद रिंद कावड़ जो इज़हार कंदे चयो त बलोचिस्तान में तालीमी निज़ाम तबाही जे दर ते पहुची चुको आहे। एजुकेशन डायरेक्टोरेट जो ही हाल ॾिसी ॾाढो अफ़सोस थियो। फर्ज़नि में कोताही ऐं करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सुल्तानकोट में मोटरसाइकिल ऐं केरी में टक्कर। ॻोठ साले ईसाणी वासी जाफ़र ऐं भुटो ईसाणी ज़ख़्मी। शिकारपुर सिविल अस्पताल मुंतक़िल।
बलूचिस्तान के 5 ज़िलनि में पोलियो का बचाव वारी मुहिम शुरू। एमरजेंसी ऑपरेशन सेंटर मूजिब ही मुहिम कोयटा, किला अब्दुल्ला, पशीन, हरनाई, सिब्बी, लोरालाई, किला सैफुल्ला, ज़ियारत, बारखान, मूसा खैल समेत ॿियनि ज़िलनि में हलंदी। पोलियो मुहिम 17 अगस्त का 22 अगस्त ताईं जारी रहंदी। कोरोना सबब पोलियो मुहिम बंद हुई ऐं आज़माइशी तौर 10 यूनियन काउंसिल्स में हलाई वई, जंहिंजी कामयाबी खां पोइ हिन मुहिम जी शुरुआत कई वई आहे। वाज़े रहे त बलूचिस्तान में हलंदड़ साल पोलियो जा 15 केस साम्हूं अचण बाद मुहिम हलाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। खैरपुर नाथन शाह में सिंधी शागिर्द तहरीक पारां मरकज़ी सॾ ते सिंध में थींदड़ मैरिट जी लताड़, फीसुनि में वाध ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ आतिफ मलाह, हमीद इनकलाबी, काशिफ मलाह, करीम चांडियो, तौबत अली, याकूब खोसो, मुश्ताक चांडियो, हैदर मलाह, मशहूर मेमण ऐं ज़ाकिर चांडियो जी अॻवानी में कम्युनिटी सेंटर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में मैरिट जी लताड़, फीसुनि में वाध, सिंध यूनिवर्सिटी पारां वक़्त ते फीस ॾींदड़ शागिर्दनि खां इम्तिहान न वठणु, तालीमी बोर्ड्स पारां मार्क्स विकिरो करणु, कोरोना बहरान में फीसूं मुआफ़ करणु, ज़िलई सतह ते बैचलर्स ऐं मास्टर्स प्रोग्राम लाइ टेस्ट सेंटर्स जे क़याम, लॉ कॉलेज समेत समूरनि कॉलेजिस ऐं हाई स्कूल्स में 6 माही इम्तिहान वारी पॉलिसी तरतीब ॾियणु, तालिके सतह ते लाइब्रेरियूं क़ाइम करणु समेत मुतालबा तस्लीम न थियण ताईं मरहलेवार एहतजाज जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।